أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم صدق الله العلي العظيم درود الشريف पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला कुरान पाक जे आयत जे इन अल्फाज़न में हलाल खाइण जे तरफ़ तरगीब ॾियारी आहे, हराम खां बचण जो हुकुम फरमायो आहे। अल्लाह तबारक व ताला इंसान खे पैदा कयो, उन में हिकिड़ो मादो रखियईं, जिस्म जे अंदरि हिकु अहिड़ो हिसो रखियो अथई जंहिंखे हर वक़्तु खाधे ऐं खुराक जी ज़रूरत आहे। जंहिं खाधे ऐं खुराक सां ई इंसान जो जिस्म पलंदो आहे। बिल्कुलु ईअं जिस्म जे अंदरि रूह बि हिकिड़ो मादो आहे, उनखे बि खुराक जी ज़रूरत हूंदी आहे। जिस्म चूंकि मिटीअ मां बणियो आहे त उनजी खुराक खाधो बि मिटीअ मां ईंदो आहे। रूह चूंकि अल्लाह तबारक व ताला जो हुकुम ऐं अमर आहे त उनजी खुराक बि अल्लाह ताला जे ज़िक्र, अल्लाह ताला जी तस्बीह, अल्लाह ताला जी वाखाण, अल्लाह जी इबादत ऐं वॾाई बयान करण सां खुराक मिलंदी आहे। त पोइ हिन आयत में अल्लाह तबारक व ताला जिस्म जी खुराक जे मुतालिक़ बयान कंदे फरमायो त तव्हांजो जिस्म सही सलामत हिन सूरत में रहंदो त इनखे हलाल शयूं ऐं पाक शयूं खारायो। हराम खां बि बचो, बेकार सड़ियल ॻरियल बदबूदार गंदियूं शयूं इन जिस्म खे न खारायो, न त तव्हांजे जिस्म जे अंदरि फाल्ट, बीमारियूं, मुसीबतूं वधंदियूं। जेको हिन जिस्म जो कारीगर आहे, जेको हिन जिस्म जो हक़ीक़ी मालिक आहे, जंहिं हिनखे फिट कयो आहे, ठाहियो आहे, उहो चवे पियो त हिन जिस्म खे हलाल तरह सां हलाईंदव, खाराईंदव त इहो सही हलंदो। कोई कंपनीअ वारो गाॾी का ठाहे ॾींदो आहे, मोबाइल ठाहे था ॾियनि, हीअ माइक नंढी मशीनरी आहे ठाहे था ॾियनि, उनजे लाइ हिदायतूं ॾींदा आहिनि त चार्ज हीअं थींदी, हेतिरा घंटा, हेतिरे घंटे ताईं इहा चार्ज हलंदी, कमु कंदी, पोइ वरी हेतिरी लेवल ते 5% बचे त वरी चार्ज कजो, जे न त इन तरीक़े खां सवाइ जेकॾहिं इस्तेमालु कयो त जल्दी ख़राबु थी वेंदी। गाॾीअ जी बि ट्यूनिंग वग़ैरह हर शइ जी कारीगर जेको ठाहींदो आहे उनजी लेबल हणी उन ते नुक़सानात ऐं उनजे इस्तेमाल जो तरीक़ो लिखंदो आहे। अल्लाह तबारक व ताला हिन पूरी काइनात जो कारीगर आहे। उन लिखी ॾिनो आहे असांखे क़ुरान पाक जे ज़रिए, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए, त मुंहिंजे हिन सॼी कारीगरीअ में इंसान हिकु मुंहिंजी अहिड़ी मशीनरी आहे जेका सॼे मुंहिंजे मशीनरियुनि, मुंहिंजे कारीगरी ऐं हुनर में सभिनी शयुनि खां ज़ोर आहे। हीअ मुंहिंजी मशीनरी ईअं हलंदी जो हिनखे ॿिन्हिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी, जिस्म जी खुराक बि, रूह जी खुराक बि। रूह जी खुराक ते कंहिं दफ़े बयानु कबो इंशा अल्लाह ताला। जिस्म जी खुराक उहा शइ हुजे, अल्लाह से फरमाए थो, जेका हलाल बि हुजे, जेका पाक बि हुजे, जेका साफ़ बि हुजे। जेकॾहिं इहा शइ न मिलंदी त पोइ जिस्म ख़राबु थींदो। पोइ हाणे असां जेकॾहिं पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जे हुक्मनि जे मुताबिक़ हलाल ऐं पाक शयुनि खाइण ते हेराईंदासीं त जिस्म अल्लाह ताला जे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्मनि जे इताअत में जल्दी झुकंदो, जल्दी वरंदो, चयो वठंदो। जिस्म आदी थी पवंदो, जिस्म जल्दी अल्लाह जे रसूल जे हुक्म ते झुकी पवंदो। पर जेकॾहिं असांजी खुराक हलाल ऐं पाक शयूं न रहियूं त पोइ असांजे जिस्म में अकड़नि, आकड़, तकबुर, हुरूर, सीट पैदा थींदी। इहा सीट असांखे झुकण न ॾींदी ऐं इन जो तासुरु असां दुनिया में पाण ॾिसंदा आहियूं अखियुनि सां। कॾहिं कॾहिं इहा सीट ग़रीबनि माण्हुनि में बि अची वेंदी आहे। असां जल्दी चई वठंदा आहियूं, हिकु सुञ ॿियो सीट, चई वठंदा आहियूं न। हिकु ग़रीब ॿियो मस्ती ॾिस, वरी चवंदा आहियूं उन्हनि ग़रीबनि खे बि। वरी जे अमीर को हूंदो आहे त उनखे चवंदा आहियूं त ॾिस त तकबुर, पैसे ते वॾाई, चई वठंदा आहियूं।
अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जा ॾो असां एतिरा ख़सीस इंसान थोरी कंहिं में फॉल्ट ऐं ग़लति शइ ॾिसूं था त चई था वठूं। अल्लाह ताला जा मलाइक जेके असां सां गॾु आहिनि 24 कलाक, जेके असांजूं नेकियूं ऐं बुरायूं लिखनि था, अल्लाह ताला जी ज़ात वटि असांजी शिकायत कोन कंदा हूंदा। त हिन जी हालत त ॾिस, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त ॾोहारी बंदो, गुनाहगार बंदो जंहिं ज़मीन ते घुमंदो आहे न, ज़मीन अल्लाह ताला खे शिकायत कंदी आहे, अल्लाह साईं अहिड़ा अहिड़ा ॾोह करे घुमे थो मुंहिंजे मथां, इजाज़त ॾिए त ॾी वञासि। समुंड चवंदो आहे अल्लाह तबारक व ताला खे हेॾा वॾा वॾा ॾोह करे सॼियूं गंदगियूं मुंहिंजे अंदरि उछलाइनि था, मूंखे इजाज़त ॾिए त हिननि खे ॿोड़े ऐं गोता खाराए मारियां। आसमान अल्लाह ताला खे शिकायत कंदो आहे, हेॾा वॾा ॾोह करे तुंहिंजी नाफ़रमानी करे मुंहिंजे हेठां ईअं घुमनि था, इजाज़त ॾिए त ईअं छपर बणिजी छत बणिजी किरां न। वण चवंदा आहिनि अल्लाह ताला खे, या अल्लाह तुंहिंजा नाफ़रमान थी करे था घुमनि, इजाज़त ॾिए त ईअं मथां किरी ची भाटियांसि। अल्लाह तबारक व ताला सभिनी खे इहो जवाबु ॾींदो आहे त ख़ामोश, मां पैदा कया आहिनि न, मां, पोइ मुंहिंजे हुक्म जो इंतज़ारु कयो। जे तव्हां पैदा कया आहिनि त पोइ तव्हांखे इजाज़त आहे। सभु झुकी करे चवंदा आहिनि मुंहिंजा रब साईं, पैदा त तो कयो आहे सभिनी खे, असांखे बि तो, इन्हनि खे बि तो पैदा कयो आहे, तुंहिंजे हुक्म सां हलंदासीं। पोइ जीअं तूं चवंदे अल्लाह साईं फरमायो, मां इन्हनि खे ख़ल्क़ कयो आहे, मुंहिंजा बंदा आहिनि, छॾे ॾियो इन्हनि खे, जे मुड़ी विया त सभु माफ़ु कंदोमांनि। जे आया माफ़ी वरितऊं, मुंहिंजे दर ते सुरी आया, मिंथ कयूं, गिड़गिड़ायूं, माफ़ी वरितऊं त सभु माफ़ु कंदोमांनि। जे न घुरियऊं माफ़ी, वक़्तु ईंदो तव्हांखे इजाज़त ॾींदुसि, तव्हां पंहिंजूं पंहिंजूं हरकतूं कजो। ऐं बिल्कुलु ईअं थियो आहे, केतिरा भेरा केतिरनि जॻहियुनि ते ज़मीन हेठि वई आहे हली, घर, माण्हू, ज़मीनूं, जाइदादूं ॻी वई आहे। केतिरनि जायुनि ते आसमान खां बिजली विझ किरंदी आहे, केतिरनि जॻहियुनि ते समुंड में ॿेड़ियूं ॿुॾंदियूं आहिनि, केतिरनि जायुनि ते वण, पोल, दीवारूं, छतूं माण्हुनि ते किरंदियूं आहिनि। इहे थोरा थोरा मिसाल अल्लाह ताला ॾेखारे असांखे सेखारींदो आहे त मुड़ी वञो, न त इहे सभु मख़लूक़ूं मूंखां अॻु ई घुरनि वथियूं त हे ॾोहारियनि, छॾियो त हिनखे सज़ा ॾियूं, पर अल्लाह साईं फरमायो त हिन सभिनी खे मां रोके वेठो आहियां। ख़ुलासो कलाम जो इहो त असांजो बुत ख़राबु शयुनि ते हिरी वियो आहे, असांजो वात, असांजी ज़बान, असांजो पेट हलाल हराम जो फ़र्क़ु नथो ॼाणे, ईअं बसि पेट में जेको अचे थो खाईंदा था वञूं, पोइ तॾहिं असांजे जिस्म में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत जे लाइ झुकणु तकिड़ो कोन्हे। सुम्हूं था त बिस्तरे छॾण ते रूह नथो थिए, जे निमाज़ खां वञूं था त ॿीहर निमाज़ ते अचण ते अहिड़ा कम, अहिड़ा नहूस जो फासी था वञूं त वरी निमाज़ ते अचण जे लाइ टाइम कोन थो मिले। हिकिड़ी तस्वीर पढ़ीसीं त चवंदासीं भॼ बसि, वेहण ते दिलि ई न चवंदी, तिलावत कईसीं हिकिड़ो ॿ रुकूं त चवंदासीं बसि वरी ॿियो कमु आहे, ओॾांहुं वरी वेंदासीं। ईअं असांखां इबादतूं रहिजी थियूं वञनि, सभु कम असांजा अधूरा थी था वञनि, इहे असांजे खाधे खुराक जे नहूसत जो असरु आहे। पर जे असां हिरायूं आहे पंहिंजे बुत खे हलाल ते, हराम खां बचायूं आहे, त असांजी ज़बान ते ज़रो अचे फौरन ई ख़बर पइजी वञे हा त हीअ हलाल आहे की न हराम आहे। अहिड़ा खोड़ हज़ारूं मिसाल आहिनि, जीअं शुगर जो आदि माण्हू मिठाण खाइणु छॾे ॾींदो आहे न, पोइ उनखे हल्किड़ो मिठो बि ज़बान ते कुझु ॾियो त चवंदो अड़े हे त मिठाण आहे। ब्लड प्रेशर वारो माण्हू लूणु खाइणु छॾींदो आहे, थोरो माने में लूणु त घर वारनि खां पइजी वञे या चांवरनि में भाॼीअ में, चवंदो सॼो लूणु करे छॾियो अथव, थोरो रुॻो वधियो त, छो त इन बुत खे ज़बान खे हिरायो हूंदो आहे, फिके खाइण ते थोरो रुॻो ज़ाइक़े में लूणु आयुसि त दांह कंदो। असां जेकॾहिं पंहिंजे जिस्म खे हलाल ते हिरायूं आहे न, त हराम जो हीअं ज़रो रुॻो वात ते अचां त दांह निकिरी वञा त हराम आहे। हलाल खाइण ते हिरायूं आहे त हराम जो ज़रो अचे हा न, त बि वात दाऊं करे हा त हराम आहे। अहिड़ा खोड़ मिसाल दुनिया में मौजूदु आहिनि, बुज़ुर्गनि लिखिया आहिनि। मौलाना अब्दुल मालिक रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि पुराणे ज़माने में, 50 एॾा वॾा साहिब निस्बत माण्हू हुआ, उन्हनि जी इहा परहेज़गारी मशहूरु हुई त खाधे खुराक में वॾो एहतियात कंदा आहिनि, पराई ऐं पंहिंजी शइ खे सुञाणे वेंदा आहिनि, हलाल हराम खे सुञाणींदा आहिनि, अहिड़ी शइ न खाईंदा आहिनि जेका मुश्तबे हूंदी आहे। हिकिड़े दफ़े हिकिड़े ख़ासि ख़लीफ़े उन जे दावत कई, उन जे घर में जेको बोरची हुयो उहो वरी वॾो टिणको, उन चयो त अॼु मुआरे साहिब ख़लीफ़े साहिब जी, पीर साहिब जी दावत त कई आहे, ऐं पीर साहिब तक़वा में खाइण पीअण में बि मशहूरु आहे, ॾिसां थो अॼु उन जी आज़माइश।
पीर साहब तो पंहिंजे हुन ख़लीफ़े वटि शौक़ सां आया त ख़लीफ़े खे ख़बर आहे त मुंहिंजो मुर्शिद मुंहिंजो पीर साईं हलाल शयूं खाईंदा आहिनि ऐं मां हुनजो एतमाम कंदुसि। त हिन बोरचीअ वॾी हरकत कई, हर क़िस्म जो खाधो तयारु कयईं, पर सभई शयूं मशकूक। सिर्फ़ु हिकिड़ी दाल हुई जेका हिन साहब जे हलाल माल मां आणे करे हुन ठाहे रखी। बाक़ी सभु हराम जे व्याज जे पैसनि मां काउंडनि मां पैसा खणी करे उतां हिन इहे शयूं ठाहियूं, गोश्त बि मच्छी बि सभु आइटम तयारु कया। जॾहिं पीर साहब जे आॾो मानी रखी वई त पीर साहब उन्हनि सभिनीनि शयुनि ते हिकिड़ो दफ़ो हीअं नज़र रखी, उन दाल मां मानी खाधी, दाल मां पंहिंजो गुज़ारो करे खाई उथी विया, ॿिए शइ में हथ बि न विधऊं। जॾहिं उथी विया त तॾहिं उन ख़लीफ़े साहब पुछियो त साईं हे हेतिरियूं शयूं पयूं, साईं जन उन्हनि मां न खाधो, सिर्फ़ु दाल मां साईं जन खाइणु फरमायो, छाजे करे? असांजूं शयूं सुठियूं न लॻियूं या का बेअदबी थी पई या कीअं? वजह पुछाईं त पीर साहब जवाबु ॾिनो त हलाल मूंखे इहो हिकिड़ो ई नज़र आयो, तॾहिं मां उतां खाधो। इहा हूंदी आहे फ़रासत। इहा हलाल खाईंदे खाईंदे इंसान खे अल्लाह ताला नसीबु कंदो आहे। अल्लाह जे हुक्मनि जी इताअत करण वारा बाना जेके हूंदा आहिनि, अल्लाह ताला उनखे इहा नज़र नसीबु कंदो आहे। अहिड़ो ई वरी ॿियो वाक़ियो अचे थो त पुराणे ज़माने में हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू हो, उन पंहिंजे ख़ादिम खे चयो त अंगूर त मार्केट मां वठी आ, अॼु दिलि थी चए त अंगूर खाइजनि। हीउ वियो ख़ादिम अंगूर वठी आयो, पीर साहब जे आॾो धोई करे जॾहिं अॻियां रखियईं त अंगूर मां हिकिड़ो दाणो खणी करे हीअं वात ते आंदईं, चाॿो न ॾिनईंसि, अॻ ई कढी उछलाईं। पंहिंजे ख़ादिम खे चईं त हे किथां आंदई? हिननि मां त मुर्दनि जी बू थी अचे। चईं साईं मां मार्केट मां वठी आयो आहियां, शहर मां। चईंसि न न वापसि कर। खणी हुनखे ॾेई आयो त दा उन ख़ादिम खे तजस्सुस थियो, हैरानी थी त अंगूर वरी मुर्दनि जी बू कीअं थी वई? खणी वरी हुन रेड़े वारे खे वापसि ॾिनई, दुकानदार खे। हुनखे चईं त भाईजान नाराज़ न थिजो, हीउ तव्हां किथां वठंदा आहियो? चईं हिकिड़ो ॿारहड़ीअ जो हमराह आहे, बाग़ अथसि पंहिंजो, उहो खणी ईंदो आहे रोज़ु हिते मार्केट में, वाक़ लॻंदो आहे, सभु उतां वठंदा आहिनि, मां बि उतां वठंदो आहियां। चईंसि भला उनजी एड्रेस मूंखे ॾींदे? ॿुधाए किथां जो आहे? सॼी एड्रेस ॾिनईंसि। हीउ वञी करे उते पहुतो उनजे बाग़ ते। उनखां पुछईं त हीअ ज़मीन या तूं हे कीअं तुंहिंजो बाग़ पैदा थियो हिते, कीअं तूं पोखियो, ज़मीन किथां आंदई, कीअं कई? उन हमराह न ॿुधायसि, पाड़े जो हिकिड़ो हमराह हो, न ॿुधायसि त हीअ असल में क़ब्रिस्तान हो। पोइ क़ब्रिस्तान पुराणे ज़माने में हिते ॻोठ हुया, क़ब्रिस्तान बि हुयो, हाणे ॻोठ जो आसपास जा हेॾे होॾे माण्हू लॾा खणी हलिया विया त इहो क़ब्रिस्तान वीरान थी वियो, हता के सालनि खां वठी हिन में को मुर्दो कोन पूरियो। पोइ वीरान पए 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 ख़तम जो थी वियो, वीरान थी वियो सफ़ा। पोइ हिन हुनखे हमवार करे सिधो करे हुनखे पंहिंजी ज़मीन बनाए करे बाग़ पोखियो आहे। पोइ हिनखे यकीन थियो त हाओ मुंहिंजे पीर साहिब जे ज़बान ते जेको अंगूर आयो हो, उन ज़बान उतां फ़र्क़ु कयो त न मुर्दनि जी बू थी अचे। तसली थियसि त मुंहिंजा भाइरो, इहे फ़रासतूं जेके आहिनि, इहे फ़रासतूं ईअं मुफ़्त में कोन थियूं मिलनि। तव्हां असांखे बि हिन दुनिया जे ज़िंदगीअ में अलाह ऐं अलाह जे रसूलनि जे हुक्मनि जी पाबंदी करण जो हुकुम आहे। असां पाबंदी कईसीं न, इहे सभु शयूं असांखे बि मिली सघनि थियूं। हिकिड़ो डॉक्टर आहे, उहो मरीज़नि खे सुञाणण जो हुनुर रखे थो। बाज़ औक़ात इहो डॉक्टर एतिरो मरीज़ ॾिसी 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 एतिरो होशियारु थी वेंदो आहे जो मरीज़ परे खां ई ईंदो आहे त हुनखे चवंदो आहे अड़े तोखे त साई थी वई आहे। मरीज़ हैरान थींदो आहे त मूंखे न ॾिठईं, न ॻाल्हायईं, न हाल अहिवाल वरितईं, अॻ ई थो चए त साई थी वई आहे। छो त डॉक्टर साहिब परे खां ॾिसी हुनजे अखियुनि में ॾिठो त उहा पीलाण हुई, निशानियूं हुनखे सुझनि थियूं। अहिड़ी ई तरह सां कोई माण्हू वरी आयो, अचे वेठो, न हाल न हवाल न छा, रुॻो मुंहं ने ॾिसी करे चईंसि अड़े तोखे त वॾो बुखार आहे। चईंसि भाउ तूं न ॻाल्हायो, न ॿुधो, न छा न छो, अॻ ई थो चईं वॾो बुखार आहे। चईंसि कीअं ख़बर पई भला? जे तुंहिंजो मुंहुं ॿुधाए थो, तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि थियूं। त तजुर्बो थी थो वञे। असांखे हलाल खाइण जो जेकॾहिं तजुर्बो हुजे त हराम परे खां ॿुधाईंदो त हराम आहे। हज़रत साईं ॿेर वारनि रहमतुल्लाह अलैह जे बारे में बुज़ुर्गनि लिखियो आहे त कंबर में हिकिड़े ख़लीफ़े साईं जन खे दावत ॾिनी, साईं जन वेंदा कोन हा, ॾाढो इसरार कयईं, ॾाढो साईं अचो मुंहिंजे घर ते ॿ क़दम
बरकत जा भरियो, अचो कुझु न कुझु मुंहिंजे घर जो खाई वञो। ॾाढे इसरार खां पोइ हज़रत साईं जन आया। हुन वरी साईं जन जे करे माण्हुनि खे दावत बि ॾिनी, ख़ूब माण्हू जमा थिया। पोइ माण्हू जो जमा थिया त उन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्तु बि थियो। कुझु पाड़े जा आलिम सगोरा बि सभु गॾु थिया साईं जन जे करे। पोइ हुते दस्तरखान बि लॻो, जलसो प्रोग्राम बयानु थियो। उन खां पोइ दस्तरखान लॻो, मानी उन ते रखी वई, साईं जन खे बि उते विहारियो वियो। हाणे मानीअ में सभु कुझु हुजे, पर साईं जन पंहिंजा सतूं कढी करे उन्हनि में पाणी विझी करे उहे खाधा। उन मेज़बान जी दस्तरखाने तां का बि शइ न खाधऊं। हुन वॾो इसरार कयो त साईं कुझु त खाओ, हिकिड़ो लुक़्मो ई खाओ, मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। साईं चयुसि पुटु इहे ॻाल्हियूं बहस जूं हरूभरू न कबियूं आहिनि, बसि जेके जवान आहिनि खाइण वारा खाइनि था, मूंखे छॾियो। चए न साईं, जा खाओ जा ॿुधायो, छोकी ख़लीफ़ा कॾहिं कॾहिं हुजाइता थींदा आहिनि, खाओ जा ॿुधायो। साईं जन मानीअ खे ॾिसी करे थधो साहु भरे करे चयो त पुटु इहे ॻाल्हियूं न पुछ, कोन कढिबियूं आहिनि परायूं ॻाल्हियूं। चए न साईं न, जा खाओ जा ॿुधायो। ज़िदजी पियो। हज़रत साईं जन फरमायो त भला पोइ हाणे एतिरो ई तोखे लाचार आहे राज़ पुछण जो, उहो मज़बूत थिजां, मतां वरी पोइ कमज़ोर थी पई। चए न भला ॿुधायो। साईं जन मानीअ खे ॾिसी करे थधो साहु भरे करे फरमायो त हीअ मानी जंहिं न्याणीअ पचाई आहे उन मथे उघाड़े वेही पचाई आहे। हिन मानीअ में मूंखे ख़ैरु बरकत नज़र ई कोन थी अचे त मां कीअं खावां। हाणे ॿुधायो असांखे हिन शइ जी ख़बर आहे? असांजे घरनि जो छा हाल आहे? हलाल हुजे, रुगो पचायल इन तरीक़े सां हुजे, त बि उन में ख़ैरु बरकत कान्हे का। अल्लाह तबारक व ताला इन हलाल खाधे में एतिरी ताक़त रखी आहे। हलाल खाधो खाइण वारो माण्हू इबादतुनि में, निमाज़ में, इस्तिग़फ़ार में, तस्बीह में कड़क बीहंदो आहे, तौहीद ते मज़बूत बीहंदो आहे। हराम खाइण वारो माण्हू हवा जॾां जी लॻी न आई, झुकियो न आई, जॾां जो माहौल आयो न आई, लड़ियो न आई। ईद त अञा अचे, उन ॾींहुं निमाज़ूं बिमाज़ूं सभु विसरी वेंदियूं। दोस्तनि खां कंहिं घुमण गॾिजी काॾहें वेंदा, पोइ ॾिसजो उन ॾींहुं त असांजी दीनदारी अलाए काॾे उॾामी वेंदी। मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला इंसान खे सेखारियो आहे त हीअ मशीनरी जेका मां ख़लक़ी आहे इंसान जी, इनखे हलाल ते हिरायो, पोइ इहा तव्हांजी कंट्रोल में हूंदी, पोइ तव्हांखे इबादतुनि जी लज़त ऐं मज़ो महसूसु थींदो। अल्लाह ताला शला इहे सभु शयूं नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व